कोटड़ी में घर अंदर कम कंदे पुरस्कार तौर ते गोली लगण सबब औरत मारिजी वई। खुदा जी बस्ती वारे इलाइक़े में 30 वरियन जी सकीना ज़ाल आबिद अंसारी के गोली लगी। सकीना के ओचितो गोली लगी आहे। ख़बर नाहे त किथां आई। मुड़स आबिद अंसारी जो चवण आहे औरत के गोली लगी आहे। वाक़े जी जांच करे रहिया आहियूं। अहम ख़बर मां शेयर कर रहे हैं। कोटड़ी में घर अंदर कम कंदे पुरस्कार तौर गोली लगण सबब औरत मारिजी वई। खुदा जी बस्ती वारे इलाइक़े में 30 वरियन जी सकीना ज़ाल आबिद अंसारी के गोली लगी आहे। सकीना के ओचितो गोली लगी आहे। ख़बर नाहे त किथां आई। मुड़स आबिद अंसारी जो चवण आहे औरत के गोली लगी आहे। वाक़े जी जांच करे रहिया आहियूं। पुलिस जो चवण आहे। ब्रेकिंग न्यूज़ आया सां शेयर कयूं पिया। कोटड़ी में घर अंदर कम कंदे पुरस्कार तौर ते गोली लगण सबब औरत मारिजी वई। खुदा जी बस्ती वारे इलाइक़े में 30 वरियन जी सकीना ज़ाल आबिद अंसारी के गोली लगी। सकीना के ओचितो गोली लगी आहे। ख़बर नाहे त किथां आई। मुड़स आबिद अंसारी जो चवण आहे औरत के गोली लगी आहे। वाक़े जी जांच करे रहिया आहियूं। पुलिस जो इहो चवण आहे। अहम ख़बर मां शेयर कयूं पिया। कोटड़ी में घर अंदर कम कंदे पुरस्कार तौर ते गोली लगण सबब औरत मारिजी वई आहे।